أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال يا بني لا تقصص رؤياك على إخوتك فيكيدوا لك كيدا إن الشيطان للإنسان عدو مبين. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. الحمدلله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحابه أجمعين أما بعد. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। यह आयत नंबर 5 हुई सूरह यूसुफ जी। कल ज़िक्र कयोसीं 4 नंबर आयत में, जंहिंमें यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजो ख़्वाब ॿुधाए रहिया हुया याक़ूब अलैहिस्सलाम खे। हालांकि इहा ख़्वाब ॿुधाइण उन्हनि जो इहा तमामु ॾुखी हिकिड़ी कन्वर्सेशन हुई। छाजे करे जो जेको ख़्वाब यूसुफ अलैहिस्सलाम ॾिठो, हिन में छा पिया ॾिसनि त 11 सितारा सिज ऐं चंड मूंखे सजदो था कनि। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे इहा ख़बर हुई त सिज ऐं चंड पेरेंट्स आहिनि, वालदेन आहिनि, ऐं हू 11 सितारा ॿाहिरि आहिनि। ऐं ईअं पंहिंजे पीउ खे चवणु त सजदो मूंखे सजदो था कनि, त इहा हिकिड़े क़िस्म जी तमामु ॾुखी हिकिड़ी कन्वर्सेशन आहे। त इहो ख़ासि मैसेज ॿारनि लाइ आहे त कॾहिं बि अगरि का ॾुखी कन्वर्सेशन हुजे त ॿारनि खे पंहिंजे वालदेन सां उहो ॿुधाइणु घुरिजे, न कि रिझणु घुरिजे। इहो पेरेंट्स खे चवणु त मूंखे इहे शयूं सजदो पियूं कनि, इहा यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ ॾुखी कन्वर्सेशन हुई। पर उन्हनि जेको आहे एक्साइटमेंट में ऐं स्ट्रेट फॉरवर्ड याक़ूब अलैहिस्सलाम खे पंहिंजो ख़्वाब ॿुधायो। अच्छा, इहो हुयो सीन 1। हाणे सीन ॿियो जेको 5 नंबर आयात आहे, त हाणे याक़ूब अलैहिस्सलाम जो छा रिएक्शन हुयो जॾहिं उन्हनि जो ख़्वाब ॿुधऊं, उन्हनि जी सॼी ॻाल्हि ॿुधऊं, त याक़ूब अलैहिस्सलाम जो छा रिएक्शन हुयो। इहा आयात जेका मां पढ़ी अरबिक में, इन जी माना जेका सिंधी माना क़ुरान में तव्हांखे मिलंदी, उहा माना ऐं याक़ूब अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा पुट, मुंहिंजो ख़्वाब पंहिंजनि भाइरनि वटि बयानु न कजि, न त तो लाइ को फंद फेरींदा। बेशक शैतान इंसान जो पधिरो वेरी आहे। इहा टिपिकल सिंधी आहे। इलाही थी सघे थो इलाहिनि माण्हुनि खे, जेके अॼुकल्ह न्यू जनरेशन आहे, इन्हनि खे इन सिंधी जी ख़बर न हुजे। इवन असांखे बि इन सिंधी जी एॾी का ख़बर कोन्हे। पर इन जो मक़सदु इहो आहे, याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे सभ खां पहिरियां चयो या बुनैया। या बुनैया हिकिड़ो, जीअं मां पहिरियां चयो या अबती, ईअं ई या बुनैया, या जेको आहे इहो तंबीह निदा, हर्फ़ निदा आहे, तंबीह आहे। यूजुअली इहो ॿ कन्वर्सेशन हली रही आहे ॿिनि ॼणनि जे विच में, त इहो यूज़ न थींदो आहे। पर हिते जॾहिं कन्वर्सेशन हली रही ॿिनि ॼणनि जे विच में, त याक़ूब अलैहिस्सलाम चयो या बुनैया। हूअं चवणु घुरिजे यबनी, पर हिते या बुनैया, इन में इन ई अल्फाज़ में हिकिड़ी प्यार, मोहब्बत ऐं इज़त। हालांकि यूसुफ अलैहिस्सलाम चयो या अबती, ऐं याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि खे ॾेखारियो त उहे उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी रहिया आहिनि। जीअं त कल्ह ज़िक्र कयोसीं त ॿार ॻाल्हाईंदा आहिनि, असां ॿुधंदा न आहियूं, पर हिते याक़ूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम खे पहिरियां कंफर्ट कयो। उन्हनि खे चयो त मुंहिंजा प्यारा पुट, मुंहिंजा प्यारा पुट। ऐं इन में इहो ज़ाहिर थिए थो त जॾहिं बि ॿार असांखे का ॻाल्हि ॿुधाइनि, त असांखे कहिड़ी बि ॻाल्हि हुजे, चाहे उहा ॿार जे नुक़सान वारी हुजे, यकदमि में असांजो रिएक्शन उन्हनि लाइ अहिड़ो हुजे जो कंफर्ट फील कनि, ॿार कंफर्ट फील कनि, जीअं उहो वरी उहा शइ ॿुधाए सघनि। न कि असांजो रिएक्शन हाइपर वारो हुजे त नेक्स्ट टाइम ॿार असांखे का बि शइ न ॿुधाइनि। त जॾहिं बि ॿार को ॿुधाए, नेगेटिव ॻाल्हि हुजे या पॉज़िटिव ॻाल्हि, नेगेटिव ॻाल्हि हुजे तॾहिं बि असांजो कूल एंड काम वारो रिएक्शन हुजे ऐं उन ते ॿार खे सम्झाइणु घुरिजे। ऐं पॉज़िटिव ॻाल्हि ते त उअं ई असां पेरेंट्स वालदेन ख़ुशि ई थींदा आहिनि। त हिन में जीअं चवंदा आहिनि मुंहिंजो प्यारा पुट, जीअं असां सिंधी में कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं मुंहिंजा बचड़ा, मुंहिंजा सोणा, मुंहिंजा सोणा पुट, ईअं अहिड़े क़िस्म जो रिएक्शन, अहिड़े क़िस्म जा एक्सप्रेशन इन लफ़्ज़ में या बुनैया। अच्छा, उनखां पोइ ॿिन्हिनि साइडनि में, पहिरियां त यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ खे चयो या अबती, उन लफ़्ज़ में बि रेस्पेक्ट ऐं लव हुयो। हिन या बुनैया इन लफ़्ज़ में बि रेस्पेक्ट ऐं लव आहे। याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चयो। अच्छा, उनखां पोइ छा चयो, ला तक़सुस। ला तक़सुस असां पहिरीं आयात में पढ़ी आयासीं, जंहिंमें हुयो नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़सस। पंहिंजो क़िस्सो, बेस्ट स्टोरी, अल्लाह सुब्हानहू तआला चए थो बेस्ट स्टोरी, बेस्ट क़िस्सो छा आहे, यूसुफ अलैहिस्सलाम जा, जंहिंमें सॼी इंसानियत लाइ क़यामत ताईं अल्लाह सुब्हानहू तआला हिदायत रखी आहे, जंहिंमें का बि शइ न एक्स्ट्रा आहे, न का बि शइ घटि आहे। या परफेक्ट स्टोरी आहे, जंहिंमें असांखे हर जनरेशन खे क़यामत ताईं हिदायत मिलंदी।
त हिते अलाह सुब्हानो ताला ॿिया जेके लफ़्ज़ आहिनि न ॿुधाइण वारा, त पंहिंजो ख़्वाबु न ॿुधाइजांइ, इहा जेको किसो आहे इहो न ॿुधाइजांइ। ला तख़्सुस में इहो किसो जेको इहो तूं किसो मूंखे ॿुधायो, ख़्वाबु ॿुधायो, इहो किसो पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ। त इन जा ॿिया लफ़्ज़ आहिनि ला तख़बर, ला तक़ुल, ला तहदिस, मतिलबु इन्फॉर्म न कजांइ, न ॿुधाइजांइ, न चइजांइ। इहे लफ़्ज़ यूज़ थी पिया सघनि, पर अलाह सुब्हानो ताला जेको लफ़्ज़ यूज़ कयो पहिरें आयत में ला तख़्सुस, याक़ूब अलैहिस्सलाम उहो ई लफ़्ज़ यूज़ था कनि त इहो किसो याक़ूब अलैहिस्सलाम ख़बर हुई त इहो हिकिड़ो ख़्वाबु, आम ख़्वाबु न आहे, इहो हिकिड़ो मामूली ख़्वाबु न आहे, इन ख़्वाब जे पोयां हिकिड़ी इलाही ॿी शइ आहे। जो याक़ूब अलैहिस्सलाम उन वक़्तु प्रॉफिट हुया, याक़ूब अलैहिस्सलाम नबी हुया, उन्हनि जो पुटु यूसुफ अलैहिस्सलाम, त उन्हनि खे ख़बर हुई त इहा का आम शइ न आहे जेका यूसुफ अलैहिस्सलाम ॾिठी आहे। त उन्हनि चवनि ला तख़्सुस, इहो किसो पंहिंजे भाइरनि सां बयानु न कजां। हाणे इन मां साबित इहो थो थिए अलाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाइण थो चाहे त कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे सीक्रेट या प्राइवेट रखणु घुरिजनि, इवन दो असांजो क्लोज़ फैमिली मेंबर छो न हुजे। याक़ूब अलैहिस्सलाम वालिद हुया, उन्हनि खे पंहिंजे पुट जी ख़बर हुई, उन्हनि चयसि त पंहिंजे भाइरनि खां इहो ख़्वाबु भाइरनि खे न ॿुधाइजांइ, माना माउ खे भले ॿुधाइजांइ, ॿियनि कंहिंजे लाइ न, जॾहिं पंहिंजे भाइरनि लाइ। छो जो वालिदेन खे पंहिंजी औलाद जी ख़बर हूंदी आहे, वालिदेन खे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजी कहिड़ी औलाद कहिड़े रस्ते ते आहे, कहिड़ी औलाद कहिड़े रस्ते ते आहे। हाणे मिसाल जे तौर ते कंहिंखे 5, 6, 7 ॿार आहिनि, या 3 ॿार आहिनि, या 4 ॿार आहिनि, हिकिड़ो ॿारु अगरि ग़लति रस्ते ते आहे त इन जो मक़सदु इहो न आहे त असां ॿिए ॿार खे बि चऊं त तूं इन ई रस्ते ते वञ, या तूं हिन सां मिल, या उन नंढे ॿार खे या ॿिए नंढे ॿार खे इजाज़त ॾेई छॾियूं त तूं हुन सां गॾु घुम। न, नंढे ॿार खे असांखे सम्झाइणु ज़रूरी आहे त हे जेको तुंहिंजो वॾो भाउ करे थो या वॾी भेण करे थी, इहो ग़लति रस्तो आहे। छो जो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त के शयूं हूंदियूं आहिनि जेके पेरेंट्स जे हथ में न हूंदियूं आहिनि। याक़ूब अलैहिस्सलाम परफेक्ट फादर हुयो, हुन जो मक़सदु इहो न आहे त याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे हुननि ॿारनि सां नाइंसाफ़ी कई या हुननि सां सही न हलिया, यूसुफ अलैहिस्सलाम सां सही हुआ, न, ईअं हरगिज़ न हुयो। उन जा जेके पुट हुया उहे इहो पिया सोचनि। अच्छा, छो झलेईं त इहो ख़्वाबु न ॿुधाइजांइ, छो जो याक़ूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई यूसुफ अलैहिस्सलाम खे भाइरनि छा में उछलायो, वेल में, खूह में उछलायो। अगरि इहो ख़्वाबु ख़बर पइजी वञे न त यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाबु ॾिठो आहे, हाणे इहा त ख़बर हुयनि त असांजो पीउ नबी आहे, उनजो ॾाॾो नबी आहे, उनजो पड़ॾाॾो नबी आहे, त हाणे इहो ख़्वाबु वारी जेका शइ आहे यूसुफ अलैहिस्सलाम ॾिठो आहे त नबूवत इन्हनि खे ई मिलंदी असां मां। त पहिरियां त खूह में विधऊं, अगरि इहा ख़बर पइजी वञे न त हसद ऐं साड़ में उन्हनि खे छा कंदा, मारे छॾींदा, उन्हनि खे माना उन खां वधीक टार्चर कंदा। त याक़ूब अलैहिस्सलाम चवनि त पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ। अला इख़्वत हिक, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त फैमिली मेंबर्स, चाचो मामू, कज़न, सोट, मिट माइट, फैमिली मेंबर में को अहिड़ो माण्हू आहे जेको सही रस्ते ते न आहे, त इन जो मक़सदु इहो न आहे त असां ॿियनि खे उन रस्ते ते हलण जी या ॿियनि खे न रोकियूं। असांखे ॿी औलाद खे या पंहिंजी औलाद खे रोकणु घुरिजे। सभ खां वधीक जेको चवंदा आहिनि चाइल्ड अब्यूज़ आहे, जेको रिसर्च थी आहे, रिसर्च हले थी, चाइल्ड अब्यूज़ जेको ॿार ते ज़ुल्म थिए थो, उहे उनजा क्लोज़ रिलेशन्स वारा था कनि। या त उनजा पेरेंट्स कंदा आहिनि, या उनजा सिबलिंग्स भाउ भेण कंदा आहिनि, या उनजा मिट माइट कंदा आहिनि, या इवन पाड़े ओड़े वारा, माना ॿार जंहिंसां डेली रूटीन लाइफ में हूंदो आहे, सभ खां वधीक जेको ॿार ते ज़ुल्म थींदो आहे उहे कंदा आहिनि। त अलाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाए थो त ॿार खे असां ॿियनि खे कोन था रोके सघूं, असां सिर्फ़ु ॿार खे शइ एक्सप्लेन था करे सघूं त छा ग़लति आहे, छा सही आहे। अच्छा, यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके भाइर हुया, इहा ॻाल्हि सभ खां पहिरियां क्लियर हुजणु घुरिजे त अलाह सुब्हानो ताला उन्हनि खे माफ़ु कयो, यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे माफ़ु कयो, ऐं के बुक्स ईअं बि चवनि था याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि खे माफ़ु कयो। के किताब मुफ़स्सिरीन जा ईअं बि लिखनि था त उन्हनि भाइरनि खे अॻिते हली जेको आहे नबूवत मिली। त असांखे इहा शइ ज़हन में हुजे, जॾहिं बि असां अहिड़ी स्टोरी ॿुधूं त इन जो मक़सदु इहो न आहे त असां पंहिंजे ज़हन में या दिलि में नफ़रत पैदा कयूं उन लाइ। अलाह ताला इहे हिकिड़ा क़िसा, हिकिड़ा स्टोरीज़ ॿुधाया आहिनि त उन वक़्तु ईअं थियो, उन खां पोइ छा थियो। अला इख़्वत हिक फ़क़ीदू लक क़ैदा, क़ैदा जो फ़क़ीदू लक क़ैदा जो मक़सदु इहो आहे पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ, बयानु न कजांइ, न त उहो तो लाइ को न को अंदरि मां, क़ैदा जी मक़सदु इहो बि आहे त जीअं मिसाल जे तौर ते को हिकिड़ो फ्रूट आहे, उहो अंदरि ई अंदरि में ख़राबु थो थिए। ॿाहिरियों पोर्शन ख़राबु वारो तॾहिं नज़र ईंदो आहे जॾहिं अंदरां इलाही ख़राबु थी चुकंदो आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो रूम आहे, उन में बाहि थी भरे, अंदरि पहिरियां बाहि ॿरंदी ऐं उन खां पोइ बाहि ॿरी ॿरी ॿाहिरि निकिरंदी,
ॿाहिरि जॾहिं निकिरी तव्हां बिल्डिंग जे हेठि बीठा हो तव्हांखे नज़र बाद में ईंदी, पहिरियां अंदरि सॼी ॿरी चुकी आहे, ॿाहिरि बाद में थी जॾहिं उहो ब्लास्ट थींदो या छा इलाही वधी वेंदी पोइ निकिरंदी। ईअं ई हिकिड़ो हसद हूंदो आहे, साड़ हूंदो आहे, अंदरि में माण्हू हिकिड़ो पचंदो आहे, अंदरि में हिकिड़ो थींदो आहे, जॾहिं उनजो एक्शन थींदो आहे उहा शइ ॿाहिरि पोइ निकिरंदी आहे। त इन में चवंदा आहिनि त उहो यूसुफ याक़ूब अलैहिस्सलाम चयो त उहो तुंहिंजे लाइ को न को प्रॉब्लम क्रिएट कंदा। याक़ूब अलैहिस्सलाम खे पंहिंजे औलाद जी ख़बर हुई। त अल्लाह सुब्हान ताला असांखे इन शइ में ॿुधाइणु चाहे थो त असां फैमिली में कीअं हलूं, छो जो हर फैमिली में असांजे लाइ, हर फैमिली मेंबर लाइ थी सघे थो मां कंहिंजे लाइ आज़माइश हुजां, थी सघे थो मुंहिंजो फैमिली मेंबर मुंहिंजे लाइ आज़माइश हुजे। इहा हिकिड़ी अल्लाह ताला अहिड़े क़िस्म जो सिस्टम ठाहियो आहे त को फैमिली मेंबर मुंहिंजे लाइ थी सघे थो आज़माइश हुजे या मां कंहिंजे लाइ आज़माइश हुजां, का मां कंहिंसां ग़लति कयां या मूंसां कोई ग़लति करे। त उन में असांखे कीअं रिएक्ट करणु घुरिजे, छो जो असां सॼी दुनिया खे सही नथा करे सघूं। असां पंहिंजो पाण खे सही करे था सघूं, पंहिंजे लव्ड वन पंहिंजे प्यारनि खे ॿुधाए सघूं था छा ग़लति आहे छा सही आहे, पर असां सॼी दुनिया खे सही नथा करे सघूं। त सभ खां वॾो जेको गुनाह थियो धरती ते, सभ खां पहिरियां मेजर गुनाह ॿाहिरि जेको आहे हबील ऐं काबील, सभ खां पहिरियां मर्डर थियो ज़मीन ते। उन खां पोइ अल्लाह सुब्हानो ताला हिकिड़ो कानून फिक लॉ ठाहे छॾियो त जंहिं हिकिड़े इंसान खे बेगुनाह मारियो उन सॼी इंसानियत खे ॼण त सॼी इंसानियत खे मारे ऐं हिकिड़े जी जान बचाई कंहिंजी त उन ॼण त सॼी इंसानियत जी जान बचाई। उहो गुनाह छा ते थियो, कहिड़ी शइ जे करे थियो, न पैसे जे करे थियो, न मिल्कियत जे करे थियो, न कलर जे करे थियो, न दौलत जे करे थियो, न प्रॉपर्टी जे करे थियो। इहो अहिड़े क़िस्म जी का बि शइ न हुई। शइ कहिड़ी हुई, इहा हुई त हिकिड़े भाउ जी जेका क़ुर्बानी हुई अल्लाह क़बूल फरमाई, ॿिए भाउ जी क़ुर्बानी क़बूल अल्लाह सुब्हानो ताला न फरमाई। जॾहिं बि असां क़ुर्बानी कंदा आहियूं त ईद उल अज़हा ते असां क़ुर्बानी कंदा आहियूं त असां अल्लाह खां दुआ कंदा आहियूं या अल्लाह असांजी क़ुर्बानी क़बूल फरमा। ऐं असांखे ख़बर न आहे त असांजी क़ुर्बानी क़बूल थी या न थी, उहा सिर्फ़ु अल्लाह सुब्हानो ताला खे ख़बर आहे। पोयनि ॾींहंनि में, पहिरियनि ॾींहंनि में हिस्ट्री तारीख़ में इहो लिखियलु आहे, ॿुधाइनि था त उन दौर में जॾहिं क़ुर्बानी थी वेंदी त आसमान त हिकिड़ी फायर ईंदी या उहा शइ उहा खणी वेंदी, उन मां सम्झी वेंदासीं त उन जी क़ुर्बानी जेका आहे उहा क़बूल थी। त हिकिड़े भाउ जी क़ुर्बानी क़बूल थी, ॿिए भाउ जी न थी। त जंहिंजी क़बूल न थी उन हसद में, साड़ में छा की मुंहिंजी क़बूल छो न थी या हुनजी छो थी, मुंहिंजी क़बूल न थी त न थी पर हुनजी छो थी। उन हसद में छा कयो, उनखे खून करे छॾियो। जंहिंखां पोइ जेको धरती ते सभ खां मेजर पहिरियों गुनाह जेको हुयो उहो सिर्फ़ु हसद ऐं साड़ जे करे हुयो। ऐं उन में इहा शइ ज़ाहिर थिए पई त असां जॾहिं बि कंहिंसां हसद कयूं था, कंहिंसां साड़ कयूं था, कंहिंसां पंहिंजो पाण खे कंपेयर कयूं था, इहो कंहिंजो आहे, इहो शैतान जी ख़सलत आहे। शैतान जे बारे में हिकिड़ी अलॻि बयानु मां थी सघे थो सुभाणे शैतान जे रिलेशन, शैतान जी जेका कम्युनिकेशन आहे अल्लाह सुब्हानो ताला ऐं फ़रिश्तनि जी जेका कम्युनिकेशन आहे, जॾहिं अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे ठाहियो ऐं उन्हनि खे चयईं त सजदो कर, पोइ शैतान ऐं उनजी सूरह आराफ़ में कम्युनिकेशन आहे, उनजे बारे में सुभाणे बयानु हिकिड़ो इंशाअल्लाह मां कंदुसि। पर हिते आहे इन शैतान लिइंसान अदुव्वुम मुबीन, इन शैतान। मां हिते पहिरियां इन खां आयात में छा पढ़ियोसीं, आयातुल किताबिल मुबीन, हिते वरी अल्लाह सुब्हानो ताला चए थो इन शैतान लिइंसान अदुव्वुम मुबीन। इहो केरु थो चए, बिलाशुबा शैतान आदमी का, बिलाशुबा शैतान माण्हू जो ओपन एनिमी आहे। इहो याक़ूब अलैहिस्सलाम थो फरमाए। पहिरियां अल्लाह ताला चए थो किताब जेको उहो मुबीन आहे। मुबीन जी माना छा हुई, हिकिड़ो क्लियर साफ़ शफ़ाफ़ ऐं जेके क्लियर कयो वञे। ॿ मानायूं असां कढियूं त हिन में शैतान लाइ मुबीन लिखियलु आहे। पहिरियां किताब क़ुर लाइ मुबीन, वरी हिते वरी शैतान लाइ मुबीन। इन जो मक़सदु छा आहे, अल्लाह सुब्हानो ताला असांखे क्लियर ॿुधाए छॾियो आहे, साफ़ ॿुधाए छॾियो आहे शैतान लाइ त शैतान असांजो दुश्मन कीअं आहे। शैतान अॻियां बि ईंदो, पोयां बि ईंदो, राइट ॾांहुं बि ईंदो, लेफ्ट ॾांहुं बि ईंदो, असांजे हर सिधे रस्ते ते शैतान वेठो हूंदो। अल्लाह सुब्हानो ताला असांखे क्लियर ॿुधाए छॾियो आहे। हाणे अल्लाह ताला क्लियर ॿुधायो आहे ऐं शैतान पंहिंजो पाण खे क्लियर थो करे, असांखे वसवसा ॾेई शैतान क्लियर थो करे। शैतान असांखे फोर्स करे को कमु नथो कराए सघे, शैतान असांखे छा कंदो आहे, वसवसा ॾींदो आहे। त शैतान जेको आहे उहो तमामु क्लियर दुश्मन आहे। अच्छा, शैतान जो प्रॉब्लम छा हुयो, थोरो घणो अॼु ॻाल्हायूं था त प्रॉब्लम हुयो छा, मेन मसइलो छा हुयो शैतान जो। शैतान जो अंदरि ई अंदरि में शैतान जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानो ताला ठाहियो, फ़रिश्तनि खे ॿुधायईं त मां आदम थो ठाहियां, पहिरियां उन्हनि खे ॿुधायईं त मां आदम थो ठाहियां, त फ़रिश्तनि सवाल कयो त छा तूं इन लाइ ठाहियां त धरती ते वञी फ़साद कनि ऐं छा कनि, हिक ॿिए जो खून कनि ऐं खून वहाइनि। त अल्लाह सुब्हानो ताला चवनि त जेका शइ मूंखे ख़बर आहे उहा तव्हांखे ख़बर न आहे।
पोइ अलाह ताला हुननि खे इहो प्रूफ ॾिनो, फ़रिश्तनि खे अलाह ताला प्रूफ ॾिनो। एसि ताईं शैतान चुप हुयो, उहो न पियो ॻाल्हाए, उहो सिर्फ़ु ॾिसे पियो, उहो सिर्फ़ु ॿुधे पियो। जॾहिं अगरि उते उहो क्वेश्चन ॿियनि फ़रिश्तनि पुछियो, अगरि शैतान पुछी आहे त अलाह सुब्हानहू ताला एक्सप्लेन करे आहे, पर उन न पुछियो, उहो अंदरि ई अंदरि मां जेको आहे कढे पियो, पचे पियो त माना आदम अलैहिस्सलाम ठाहियो, मां हुनखे सजदो छो कयां। त ईअं ई हूंदो आहे, असांखे जॾहिं बि का शइ क्लियर न हूंदी आहे, त हिन में जीअं यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर जेके हुया, उन्हनि याकूब अलैहिस्सलाम खे अची चयो न त तूं यूसुफ अलैहिस्सलाम सां वधीक मोहबत छो थो करे, या असांखे साड़ थो थिए, या असांखे इहे घटि मोहबत छो थो करे। अगरि याकूब अलैहिस्सलाम खे चवनि हा त याकूब अलैहिस्सलाम क्लियर ॿुधाइनि आहे। हिन जो तमामु सुठो एग्ज़ाम्पल इहो आहे, जॾहिं जेके ॿार हूंदा, 2 या 3 ॿार हूंदा, जॾहिं नंढो ॿारु हूंदो आहे, 4-5 साल थी विया, उन खां पोइ ॿियो ॿारु थिए थो, जॾहिं ॿियो ॿारु थींदो आहे, हर को उन जे लाइ गिफ्ट वठी ईंदो आहे, उनजो अक़ीक़ो थींदो आहे, उन जे लाइ पेरेंट्स उनखे वधीक प्यारु कंदा आहिनि। त जेको ॿियो नंढो ॿारु आहे, उहो सम्झंदो आहे त मां हाणे सेकेंडरी थी वियो, मां हाणे घटि थी वियुमि, मां वटि हमेशह उहो ॿारु पहिरियों सॼो पीउ मां ध्यानु मूं ॾियो, हाणे उहो ट्रांसफर थी वियो। पोइ जॾहिं पीउ मां हूंदा आहिनि, तॾहिं त उहो वॾो जेको ॿारु आहे उहो उनखे कुझु न कंदो आहे। पर अगरि तव्हां ॾिसंदव, थोरो हेॾे होॾे थींदो, कॾहिं अखि में आङुर विझंदो, कॾहिं माना अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कंदो, छो जो ॿार, इहा इंसान जी अलाह ताला हिकिड़ी नेचर ठाही आहे, त उहा हिकिड़ी शइ अंदरि में हसद, साड़ या जेका शइ इहा ईंदी आहे। चवंदा आहिनि इहो हिकिड़ो जीअं जीत घुमे थो, जेतिरो तव्हां उनखे खणींदव, निशान ठही वियो, स्क्रैच ठही वियो, स्क्रैच अची वियो, जेतिरो तव्हां उनखे खणींदव उहो स्क्रैच वधंदो वेंदो। इहा हिकिड़ी इंसान जी नेचर आहे, नॉर्मली इहा शइ थींदी आहे। जीअं तव्हांखे थोरी इचिंग थिए थी, अच्छा उनखे वञणु ॾियो, छॾे ॾियो, वधीक न कयो, चओ अऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहा ख़सलत शैतान जी आहे। शैतान चाहींदो आहे त इंसान बि मूं वांगुरु सोचे, जीअं मां आदम सां साड़ कयो, अच्छा आदम सां साड़ हसद छा ते कयईं, कहिड़ी ॻाल्हि ते कयईं। त आदम अलैहिस्सलाम खे अलाह सुब्हानहू ताला ठाहियो, एंजल्स खे चयईं सजदो कयो, उन्हनि सवाल कयो न, एंजल खे ॿुधाई, फ़रिश्तनि खे ॿुधाई त मां आदम थो ठाहियां, इंसान थो ठाहियां। त उन्हनि सवाल कयो, असां तुंहिंजी सॼो ॾींहुं इबादत था कयूं, असां सॼो ॾींहुं तुंहिंजो ज़िक्र था कयूं, तुंहिंजी हर कमांड, हर जेका ॻाल्हि आहे उहा ओबे था कयूं, पोइ बि तूं इंसान थो ठाहीं, ऐं उहो इन लाइ त ज़मीन ते वञी फ़साद कनि ऐं खून वहाइनि। त अलाह सुब्हानहू ताला चवनि त जेका शइ मूंखे ख़बर आहे उहा तव्हांखे ख़बर न आहे। उहो प्रूफ कीअं कयईं, आदम अलैहिस्सलाम खे कलमात सेखारियईं, ऐं उन्हनि खे चयईं त इन्हनि खे ॿुधाए, ऐं फ़रिश्तनि खे चयईं त तव्हां ॿुधायो, त फ़रिश्ता न ॿुधाए सघिया। त अलाह ताला फ़रिश्तनि खे प्रूफ कयो। असां वटि नंढे हूंदे खां वठी छा थींदो आहे, त असांखे चयो वेंदो आहे त वुज़ू हीअं कयो, निमाज़ हीअं पढ़ो, निमाज़ फ़र्ज़ु आहे, ज़कात फ़र्ज़ु आहे, हज फ़र्ज़ु आहे, रोज़ो फ़र्ज़ु आहे, पर असांखे इहो न ॿुधायो वेंदो आहे त छो, एक्सप्लेन न कयो वेंदो आहे। असांखे सिर्फ़ु ॿुधायो वेंदो आहे त कीअं करिणो आहे, कीअं करिणो आहे, कीअं करिणो आहे। पोइ जॾहिं ॿारु वॾो थो थिए, जवान थो थिए, टीन एज थो थिए, या इवन वॾो थो थिए, त उनजे ज़हन में ख़्यालु ईंदो आहे त मुंहिंजे लाइ एॾियूं रिस्ट्रिक्शन्स, मां सुबुह जो फजर महिल बि उथां, निमाज़ बि पढ़ां, इशा महिल बि निमाज़ पढ़ां, किथे बि हुजां निमाज़ पढ़ां, छो? ॿियो जेको मुस्लमान नाहे उन लाइ एॾी आसानी आहे, उहो घुमे थो हर शइ उन लाइ, असां वटि छो जो जवाबु न ॾिनो वेंदो आहे। त अलाह सुब्हानहू ताला फ़रिश्तनि खे पहिरियां एक्सप्लेन कयो, उन खां पोइ चईं त हाणे तव्हां सजदो कयो। त एक्सप्लेन करणु छो सवाल जो जवाबु उहो तमामु ज़रूरी आहे असां लाइ, जीअं माण्हू खे हर शइ क्लियर थी वञे। अगरि असां इन जो जवाबु पंहिंजे ॿारनि खे न ॾींदासीं या कंहिंखे न ॾींदासीं, त उनजो जवाबु उन्हनि खे ग़लति नमूने पोइ टीवी मां मिलंदो आहे, पोइ उन्हनि खे फिल्मुनि मां मिलंदो आहे, पोइ उन्हनि खे जेके यूट्यूब जो, इंस्टाग्राम, इन्हनि सोशल मीडिया जे ज़रिए उन्हनि खे मिलंदो आहे, ऐं उहो जेको जवाबु मिलंदो आहे, पोइ उन जा कॉन्सेप्ट उन नमूने वेहंदा आहिनि। पोइ तव्हां ॾिसंदा हो त इलाही नंढे हूंदे, जीअं मुंहिंजो हिकिड़ो नेबर हुयो, पाड़े वारो हुयो, उहो चए पियो ॿार जी नंढा हुया त हिकिड़ो मुंहिंजो हिकु हथ में पकड़ींदो, ॿियो हथु पाण अची पकड़ींदा, निमाज़ ते करे हलंदा। जीअं वॾा थींदा विया, हाणे मां ज़ोरी चवंदो तॾहिं बि नथा हलनि, छो जो उन्हनि खे उहा शइ क्लियर न आहे त असां निमाज़ छो था पढ़ूं, असां ज़कात छो था ॾियूं, असांखे ज़कात छो ॾियणु घुरिजे, असांखे बुराई खां छो हटणु घुरिजे, बुराई छा आहे, या असांखे रोज़ो रखूं था छो था रखूं, असां लाइ हज फ़र्ज़ु आहे असां छो हज कयूं, असांखे सबुरु करिणो आहे, कहिड़े ॻाल्हियुनि ते सबुरु करिणो आहे, ऐं कहिड़े नमूने डील करिणो आहे। त अलाह सुब्हानहू ताला हर शइ जो जवाबु ॾिनो आहे क़ुर में। असांखे पहिरियां पाण खे सम्झणु घुरिजे, असांजे ॿारनि खे ॿुधाइणु घुरिजे, त असां हर क़िस्म जे फितने खां ॿारनि खे बचाए सघूं, ऐं हर क़िस्म जी बुराई खां असां जीअं ॿार उहे वॾा थियनि त अॻिते हली हिन दुनिया में बि पंहिंजे लाइ ऐं ॿियनि जे लाइ सुठा साबित थियनि,
यूसुफ अलैहिस्सलाम खे याकूब अलैहिस्सलाम जी जेके इहे टीचिंग्स हुयूं उन्हनि अगरि ईअं न थी आहे, अगरि यूसुफ अलैहिस्सलाम किनान मां मिस्र न वञनि हा त मिस्र सॼो तबाह थी वञे हा, छो जो मिस्र में कहत अची वञे हा। अगरि बादशाह जो जेको ख़्वाबु आहे यूसुफ अलैहिस्सलाम न ॿुधाइनि हा, उन खां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम फाइनेंस मिनिस्टर लेकिन उहो न थियनि हा त सॼो इजिप्ट तबाह थी वञे। इलाही जेके आहिनि इजिप्शियन ॿार पेरेंट्स उहे कहत जे करे बुख जे करे मरी वञनि हा। त इहो हिकिड़ो अलाह जो प्लान हुयो। इन अलाह जे प्लान जे ज़रिए यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे किनान मां इजिप्ट वियो ऐं उन एतिरी मुश्किलात वारी लाइफ गुज़ारी। उन खां पोइ अलाह सुब्हान ताला उन्हनि खे मिनिस्टर कयो, जंहिंजे करे उन्हनि सॼियूं इंसान इलाही कहत इलाही शयूं जेके आहिनि उन्हनि खे बचायो, इलाही माण्हुनि खे उन्हनि बचायो। त शैतान जे बारे में असां ॻाल्हायूं पिया त शैतान जो जेको प्रॉब्लम हुयो उहो इहो हुयो त मां अना ख़ैरु मिन्हु, मां हुन खां बहितर आहियां, कंहिंखां आदम अलैहिस्सलाम खां बहितर आहियां। उहो प्रॉपर्टी ते न हुयो, उहो कलर ते न हुयो, उहो ॿी का शइ न हुई। उनखे छा मसइलो हुयो त अल्लाह सुब्हान ताला खे मां वधीक प्यारो हुजां, मां वधीक नियर हुजां, रिकग्निशन जंहिंखे चवंदा आहिनि। जीअं हिकिड़ो बॉस आहे कंहिंखे जेको आहे प्यारु वधीक थो करे, कंहिंखे उहो उनजो राइट हैंड आहे, सभु कमु पंहिंजो उनखे थो ॿुधाए। ॿियो उनजो एम्प्लॉई आहे, इवन उन खां सीनियर आहे, उनखे नथो ॿुधाए, छो जो उहो एम्प्लॉई जेको आहे उहो उनखे वधीक थो वणे उनजे अमल जे करे, उनजे कम जे करे। पर जेको ॿियो एम्प्लॉई आहे उहो सीनियर आहे पर उहो उनखे वणे नथो, त हुनजे दिलि में बॉस लाइ साड़ पैदा न थींदो, थी सघे थो थिएसि, पर उनजे दिलि में पंहिंजे कलीग जेको उनजो हूंदो कलीग हूंदो उनजे लाइ उनखे हसद पैदा थींदो त बॉस हुनखे छो थो पसंदि करे। या मिसाल जे तौर ते पेरेंट्स आहिनि, ॿार उन मां हिकिड़ो ॿारु आहे उहो निमाज़ 5 वक़्तु पढ़े थो, पेरेंट्स जी ख़िदमत करे थो ऐं उहो पेरेंट्स जो हर चवणु करे थो, त डेफिनेटली इहो हिकिड़ो रूल आहे त उहो ॿारु ॿिए ॿार खां वधीक प्यारो लॻंदो आहे। पर इन मक़सदु इहो न आहे त जेको ॿियो ॿारु आहे जेको चवण बि नथो करे, जेको बुरा कम बि करे थो, उहो प्यारो न आहे। न, उनजे लाइ जेको प्यारु हूंदो उहो टफ लव हूंदो, ऐं प्यारु उन लाइ बि हूंदो, उनखे पेरेंट्स हर वक़्तु सम्झाईंदो रहंदो त ईअं बि न कबो आहे, हीअं बि न कबो आहे, हीअं न कबो आहे, जेका शइ हुनखे बुरी लॻंदी। पर जेको नेक ॿारु आहे, जेको निमाज़ पढ़े थो, जेको ख़िदमत करे थो, जेको सिर्फ़ु पाणी पहिरें वालदेन वात मां चवनि था त अॻु में ई भरे थो अचे, ॿिए जेके चई बि निमाज़ पढ़ण लाइ नथो पढ़े, पाणी बि चई बि नथो पीआरे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वालदेन जेके आहिनि उहे जेको चवणु वधीक थो करे, जेको मोस्ट ओबीडेंट आहे, जेको फर्माबरदार आहे, उनखे वधीक प्यारु ॾींदा। इहा शइ ॿिए भाउ खे न वणंदी। जॾहिं ॿिए ॿार खे इहा शइ नथी वणे त उहो छा कंदो, उहो वालदेन खे न चवंदो, चवंदो बि त कावड़ वारे एंगर ॾेखारींदो, चवंदो न, पर पंहिंजे हुन भाउ सां उनखे हसद पैदा थियणु शुरू थींदो। इहो हिकिड़ो शैतान आहे जेको इहा शइ करे थो। याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त उनजा जेके भाउर आहिनि, उनजा जेके पुट आहिनि उहे सुठा आहिनि, पर इहे छाजे करे था कनि, इन शैतान लि इंसानी अदुव्वुम मुबीन। उहे जेके यूसुफ अलैहिस्सलाम जा भाउर आहिनि, बरादर आहिनि, उहे सही आहिनि, उन्हनि में को प्रॉब्लम न आहे, पर शैतान बुरो आहे। याकूब अलैहिस्सलाम ईअं नथो चए पंहिंजे पुट यूसुफ अलैहिस्सलाम खे त तुंहिंजा भाउर ख़राबु आहिनि या तुंहिंजे भाइरनि में को हसद आहे, न, उन्हनि खे चए थो त शैतान इंसान जो खुलो दुश्मन आहे। याकूब अलैहिस्सलाम खे इहा ख़बर हुई त जेको उहे उनजा ॿार उहो कनि था उहो सॼो अमल कंहिंजो आहे, शैतान जो आहे। पर यूसुफ अलैहिस्सलाम खे सम्झाए तुंहिंजा भाइर सुठा आहिनि, तुंहिंजे भाइरनि में को प्रॉब्लम न आहे, उहे उन्हनि ते जेको इहा शइ थियल आहे उहो शैतान बुरो आहे, उहो उन्हनि खे बरगलाए थो। अल्टीमेटली इनशा अल्लाह उहा शइ वेंदी ऐं तुंहिंजा भाइर उहे रिटर्न थींदा, उहा अॻिते हली नेक्स्ट आयत में पढ़ंदासीं। पर नेक्स्ट बयानु मुंहिंजो एम इहो आहे त अल्लाह सुब्हान ताला चए थो त क़ुरान जेको आहे उन ते तदब्बुर कयो, रिफ्लेक्ट कयो, कंटम्पलेट कयो। त क़ुरान ईअं नाहे त माण्हू यकदमि में पढ़ंदो वञे ऐं बग़ैर सम्झण जे, चाहे उहो 2 ॾींहं बि लॻनि, 3 ॾींहं बि लॻनि, हिकिड़े लफ़्ज़ ते, हिकिड़े हर्फ़ ते, हिकिड़े अल्फाज़ ते, पर सम्झी करे पढ़णु ऐं सम्झणु, मुंहिंजो मक़सदु इहो आहे त असांखे सम्झ में अचे, तव्हांखे सम्झ में अचे। त इन जे करे सुभाणे जेको बयानु मां शैतान जो ख़ासि, उहो हिन सूरह जे बारे में ॿी आयत जेका आहे 6 नंबर आयत आहे, पर हिते जेका 5 नंबर आयत आहे इन में शैतान जो ज़िक्र थियल आहे। इहो तमामु ज़रूरी आहे त असांखे सम्झणु घुरिजे त शैतान जो रोल छा आहे असांजी ज़िंदगी में। शैतान जेको आहे उहो जी जेका कन्वर्सेशन आहे अल्लाह सुब्हान ताला सां थी, उहा छा कन्वर्सेशन थी, ऐं शैतान कहिड़ो चैलेंज कयो ऐं उनजो रोल छा आहे, ऐं असां पंहिंजो पाण खे
उन शइ खां कीअं बचायूं। छो जो जेको बि इंसान को ग़लति कमु करे थो, इंसान सभु सुठा आहिनि, इंसान को बि अलाह सुब्हानो ताला जी ख़लक़त आहे ऐं अशरफुल मखलूक़ात आहे, इंसाननि में का बि ख़राबी न आहे, पर सॼी ख़राबी छा में आहे? शैतान में आहे। शैतान चाहींदो आहे त इंसान मुंहिंजी ख़सलत जेका आहे उहा अपनाए। उहा ख़सलत कहिड़ी आहे? त ॿिए सां कंपेयर करणु। असां जॾहिं ॿिए सां पंहिंजो पाण खे कंपेयर कंदा आहियूं त असांजो शुक्र बि ख़तमु थी वेंदो आहे, असां जेका शइ हूंदी आहे उहा बि न वणंदी आहे, ऐं असां ॿिए सां साड़ करणु बि शुरू कंदा आहियूं। पोइ अल्टीमेटली हसद थींदो आहे। पोइ हसद में छा थींदो आहे? असां ॿिए खे नुक़सानु पहुचाइणु चाहींदा आहियूं। जेको मेन जेको बेसिक पर्पज़ आहे शैतान जो, उन ते आस्ते आस्ते शैतान वठी वेंदो आहे। पहिरियां ॾिसंदो कंहिंखे, उनखे पैसे जो प्रॉब्लम आहे, उनखे पैसे में घुमाइणु चाहींदो, न त उनखे एंगर जो प्रॉब्लम आहे, कावड़ जो प्रॉब्लम आहे, उनखे कावड़ में उनखे घटाईंदो, या वरी पोइ वरी ॾिसंदो उन में कावड़ इन ते बि फेल थी वियो, पोइ वरी चवंदो त हाणे हिनखे मां जेके उहे हिन जा जेके अमल आहिनि उहे कीअं ख़राबु कया, या उनखे हसद ॾियाराईंदो, साड़ ॾियाराईंदो, या वरी उनखे हराम खाराईंदो। हर पूरी पंहिंजी कोशिशि कंदो, हिकिड़ी शइ खां बचंदासीं ॿी शइ ते, ॿी शइ खां बचंदासीं टी शइ ते, हर पूरी कोशिशि कंदो। अगरि असां क़ुरान ऐं नमाज़ इन्हनि शयुनि खे मज़बूती सां पकड़ियो, अलाह जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो, त कंहिंखे बि ताक़त न आहे अलाह खां सवाइ त असांखे सिधे रस्ते तां कोई रोके सघे। अलाह सुब्हानो ताला असांखे सही सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहा जेका कन्वर्सेशन हुई, याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे यूसुफ अलैहिस्सलाम खे ॿुधायो त इहो जेको किस्सो आहे, इहो जेको तूं ख़्वाबु ॾिठो आहे, इहो किस्सो पंहिंजे भाइरनि सां बयानु न कजांइ। छो बयानु न कजांइ? ऐं छो झलें त शैतान जेको आहे उहो इंसान जो खुलो दुश्मन आहे। ईअं न चईं त तुंहिंजा भाइर जेके आहिनि तुंहिंजा दुश्मन थींदा, उहे तोसां हसद कंदा, न। याक़ूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त उन्हनि जा ॿार सही आहिनि, पर उन्हनि ते जेको प्रॉब्लम आहे उहो शैतान जो आहे। त असांखे पंहिंजे ॿारनि खे हर वक़्तु सही शयूं सम्झाइणु घुरिजनि, उन्हनि खे अब्यूज़ खां थियण खां बचाइणु घुरिजे, ॿियनि खां, चाहे उहो माइटु हुजे, चाहे उहो फैमिली मेंबर हुजे, चाहे उहो पाड़े वारो हुजे, स्कूल में हुजे। ॿारनि खे हर वक़्तु अहिड़े क़िस्म जी उन्हनि खे टीचिंग ॾिजे त जीअं उहे अॻिते हली पंहिंजे लाइ बि ऐं कम्यूनिटी लाइ बि सुठा साबित थी सघनि। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।